अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो बुराक न्यूज़ ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं गंबड़ खां। मुख़्तलिफ़ कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तालीम जे ज़रिए सुठी सिहत, सुठो रोज़गार ऐं तरक़ीअ जो इनक़लाब आणण वारी सोच ते कमु कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तंज़ीम स्पार्क एजुकेशनल सर्विस गंबट पारां गेम्स गंबट में 9 क्लास खां 12 क्लास ताईं जे शागिर्दनि लाइ केयर काउंसलिंग ते प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें भलीकार प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र बख्श अली भट्टीअ कई। असिस्टेंट कमिश्नर ख़ैरपुर अश्वन माखेजा पंहिंजो तजुर्बो पेश कंदे ॿुधायो त पढ़ाईअ वक़्तु घणो ख़ुशि रहो, ज़हन खे ताज़ो रखो, परेशान थियण जी ज़रूरत नाहे। रंडकनि तकलीफ़ुनि जे बावजूदि मां मुक़ाबले जो इम्तिहान CSS कीअं पास कयो, अवां उन मां उत्साह वठो। डॉक्टर रियाज़ अहमद शेख कंप्यूटर साइंस शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर कंप्यूटर साइंस ते वज़ाहतूं ॾिनियूं त एमर्जिंग टेक्नोलॉजी ऐं ऐप जी अहमियत छा आहे, अवां कामयाब इंसान टेक्नोलॉजी जे ज़रिए कीअं थी सघो था। एडवोकेट हाईकोर्ट अतीक सूमरो चयो त ॿियनि खातनि में चई छॾियो या लिखी छॾियो थी वेंदो, पर वकालत केतिरी अहम आहे, उन में अव्हां खे पंहिंजो पाण खे दुरुस्त साबित करणो पवंदो ऐं अव्हां आज़ादु आहियो, पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿिया बि कम करे सघो था। असिस्टेंट कमिश्नर सखर शुएब नूनरीअ चयो, पढ़ाईअ जो मैदान वॾो वसी आहे, हर खातो भलो आहे, पर शर्त इहो आहे अगरि उन में अव्हां होशियार ऐं माहिर आहियो त अव्हां खे इज़त ऐं शोहरत मिलंदी। सर्जरीअ में महारत हासिल कंदड़ डॉक्टर गुलाम रसूल मंगी मेडिकल ऑफिसर सिविल अस्पताल ख़ैरपुर चयो, दिलि मां ख़ौफ़, ख़दशा ऐं रुकावटूं ख़तमु करियो, फ़ैसिलो करियो अव्हां खे छा थियणो आहे, महिनत करे गूगल ऐं पढ़ण खां मदद वठो, अव्हां सभु कुझु थी सघो था। ऐं आख़िर में अरूण यूनिवर्सिटी रोहिड़ीअ जे आर्ट में डिज़ाइन जे प्रोफेसर डॉक्टर जवेरिया शेख चयो, अव्हां जी सभु महिनत पढ़ाई टेक्नोलॉजी खाई वेंदी, अव्हां खे महारतूं ऐं फन बचाईंदो। नाकामयाबीअ ते ॾुख न कयो, ख़ुशि थियो, क़दम अॻिते हुजे, कंहिं ते भाड़ण जी ज़रूरत नाहे, पाण ते भाड़ियो, सभु कुझु पाण कयो, पाण थियो। आख़िर में प्रोफेसर अल्ताफ़ भट्टी साह शेख ऐं डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ प्रोग्राम जी अहमियत ते ॻाल्हाईंदे तंज़ीम जे समूरे सत खे कामयाब प्रोग्राम जूं मुबारकूं ॾींदे चयो, असीं स्पीकर स्कॉलरनि दोस्तनि जा थोरा त आहियूं जिन वक़्तु ॾिनो।